छवी आईनी तरमीम ते फुल कोर्ट पेश लाइ बिन सीनियर जजिस जो चीफ जस्टिस के खत जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर खत में चयो आहे त 31 अक्टूबर जी कमेटी जे इजलास में 26 तरमीम जो केस फुल कोर्ट में लगाइण जो फ़ैसिलो कयो वियो। कमेटी फ़ैसिले बावजूद कास लिस्ट जारी न थी। हिन ई हफ़्ते 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तूं फुल कोर्ट साम्हूं लगाई वञनि। आर्मी चीफ समेत सर्विसेज चीफ जो मुद्दो 5 साल हूंदो। वक़्ती सदर सेनेट ऐं क़ौमी असेंबली मां मंज़ूर 6 बिलनि ते सही करे छॾी। सही बाद समूरा बिल कानून बणिजी विया। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी आर्मी एक्ट तरमीमी बिल, नेवी एक्ट तरमीमी बिल, एयरफोर्स एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी। वक़्ती सदर प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल, सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जे अंग में वाद वारे बिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी। बिल तहत सुप्रीम कोर्ट में जज जो अंग 17 मां वधाए 34 ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जो जजिस जो तइदाद 9 मां वधाए 12 कयो वेंदो। पीटर अखबार आसम सवाती जेल में आज़ादी बाद ॿीहर गिरफ़्तार। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर के अटक जेल में आज़ादी थींदे ई पुलिस ॿीहर गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब आज़म सवाती ख़िलाफ़ टैक्सला थाणे ऐं हसन इब्दाल में केस दाख़िल आहिनि। चीफ जस्टिस ए आफरीदी जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास अॼु थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट में आईनी बेंच जी जोड़जक लाइ जजिस जे नामज़दगीअ ते विचारियो वेंदो। 26 आईनी तरमीम ऐं जुडिशियल कमीशन जी जोड़जक बाद कमीशन जो ही इजलास हूंदो। ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास इराक़ची बिंदिया जे सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। पढ़ी तर्जमान मौसम ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास इराक़ची वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां मुलाक़ातूं कंदो। विचो बची सूरतहाल ऐं पाकिस्तान ईरान विच में ॿिनि तरफ़नि लाॻापनि ते मुशावरत कंदो। जेकी चवन पिया कि इलेक्ट्रिक वरी टैक्स केएमसी के न मिलंदी, अॼु साबित थी वियो त पंहिंजे फ़ैसिले ते दुरुस्त आहियूं। केएमसी के 3 साल नुक़सान थियो। टैक्स ओगाड़ी में जेका रंडक विधी वई उन जो ॾंड केरु भरींदो? उहे धुरियूं जवाब ॾियनि। आवाम जो नुक़सान छो कयो वियो? उन्हनि जी प्रोपेगेंडा ग़लत साबित थी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस चयईं अवाम जी बहितरीअ लाइ सख़्त फ़ैसिला बि करणा पवंदा आहिनि। पर्ची जो ज़मानो ख़तम थी वियो। ही जदीद दौर आहे। अमेरिका जो सदर केरु थींदो? डोनाल्ड ट्रंप या कैमला हैरिस? फ़ैसिलो अॼु थींदो। 27वें अमेरिकी सदर जी चूंड लाइ वोटिंग कुझु कलाकनि खां पोइ शुरू थींदी। अटिकल 8 करोड़ माण्हू बाक़ाइदा इलेक्शन खां अॻु वोट ॾेई चुका। सदारती उम्मीदवार खे खटण लाइ 538 इलेक्टोरल कॉलेज जे वोटनि मां 270 वोट घुर्बल आहिनि। गज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी जारी। 24 कलाकनि दौरान 37 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज जो कमाल अदवान अस्पताल ते ॿीहर हमलो। उतर गज़ा में यहूदी फ़ौज जो घेराव बरक़रार। इमदादी सरगर्मियूं मुअतल। गज़ा सिटी में इसराइली ड्रोन हमले में 2 फ़लस्तीनी शहीद थी विया। लेबनान ते इसराइली हमले में 16 शहरी शहीद, 90 माण्हू ज़ख़्मी। इसराइली इलाइक़े बिनियामिन पोस्ट ते हमले में 2 इसराइली औरतूं ऐं फ़ौजी एहलकार ज़ख़्मी थी पिया।
तंगवाणी भरिसां मुड़ुस मामूली ॻाल्हि तां ज़ाल खे क़तल करे छॾियो। कोट फतेह मोहम्मद लाशारी में जवाबदार मुकीम लाशारी पंहिंजी घरवारी मथां पिस्टल जा फायर कया। ज़ख़्मी औरत सिविल अस्पताल सखर में दम ॾेई छॾियो। बुल्लीशाह करीम जे शहबाज कॉलोनी में नौजवान जो घरनि भरिसां वण में फाहो ॾिनल लाश हथ वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। एतिरा ते पुलिस पहुची 22 वरनि जे गमशाद अली रिंद जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नौजवान जे भाउ जो चवणु आहे त संदनि कंहिं सां का दुश्मनी नाहे। शहर में तरसियल हो। 3 महीना अॻु हुन जी शादी थी हुई। गंबर जे कांगी नर्सिंग कॉलेज में तालीम प्राईंदड़ हालाणी जो रबासी। मुख़्तलिफ़ शहरनि में हादसनि औरत समेत 3 ॼणा फोत। उमरकोट में स्टॉप भरिसां कारें जी पिट टक्कर, 1 ॼणो फोत, 3 ज़ख़्मी। हादसे में जुमो समेत जो फोत थी पियो। खैरपुर भरिसां टंडो मस्ती रेलवे फाटक पार करण दौरान ट्रेन जी टक्कर में 20 फोत। 60 वरियें जो साबिर हुसैन उर्फ जालू खान मरी हादसे जो शिकार थी वियो। टंडे आदम भरिसां ॿिनि मोटरसाइकिल्स में ज़ोरदार टक्कर सबब ज़ख़्मी थियल औरत फोत। 35 वरियें जी मीठी साल मेलूभील हैदराबाद जे अस्पताल में ज़ख़्म जी सट नसंदे फोत थी वई। कुबो सईद खान में 2010 जी बोर्ड में लुड़ी वियल मोटरवे जो ॿीहर शुरू थियल कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ धरणो। ट्रांसपोर्टर गवादर मोटरवे ते क़ुरान पाक रखी धरणो हणी वेही रहिया। बेनल सूबाई ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। ट्रांसपोर्टरनि जो चवणु आहे त 2010 जी बोर्ड में लुड़ी वियल मोटरवे जो ॿीहर शुरू थियल कमु मुकमल न थियण सबबि सफ़र दौरान सख़्तु ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। बिना देरि रोड जो ॾावती कमु मुकमल करायो वञे। जामशोरे में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतजामिया पारां क़दीमी ॻोठनि जो मुख्य रस्तो बंद ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि स्कूली ॿारनि समेत पैदल मार्च करे यूनिवर्सिटी जे मुख्य गेट आॾो धरणो हुयो। ॻोठाणनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतजामिया क़दीमी ॻोठ मिस्री कोसो ऐं ॻोठ यूसुफ कोसो जो मुख्य रस्तो बंदि कयो आहे। बिना देरि मुख्य रस्तो खोलियो वञे।